अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। चाकर खान हाणे पंज दुश्मनन के हथ करे वठंदो। जाबिर खान आखिरकार रूंडे के समझाईंदो। रूंडो आखिरकार जाबिर जी गाल में हलंदो। सावल खान पंजे खिलाफ सबूत हथ कंदो। तो दोस्तों तव्हां खे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरी जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करे हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस चाकर खान के जेको आहे पंहिंजे नवां इहो शक थी पवंदो त मुंहिंजा इहे त गद्दार न आहिनि। रूंडो ऐं जाबिर खान खे हाणे इन्हनि जी चाचूसी करणी पवंदी, मतलब त इन्हनि जो हाणे ध्यानु करणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे जाबिरनि जी ॻाल्हि ते अची जाबिर जेको आहे उनखे ईअं त सम्झाईंदो जो रूंडो हर उन जी ॻाल्हि मथां अमल कंदो। जाबिर खान रूंडे खे चवंदो त अगरि जेकर तूं मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां अमल न कंदे त पोइ चाकर खान असां ॿिन्हिनि खे मारे छॾींदो ऐं जे वरी दफ़न करे छॾींदो। जेकर तोखे हाणे मुंहिंजी ॻाल्हियुनि मथां भरोसो करणो पवंदो। रूंडो चवंदो त बसि जाबिर खान मां वेह जो वटो पीर जे मथां भरोसो थो कयां। जेकर तो थोरो बि धोखो करण जी कोशिशि कयो त पोइ तूं मुंहिंजे हथां कॾहिं बि न बची सघंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदो त चाकर खान जे खिलाफ़ पक्का सबूत हथ करे। बहरहाल सावल जे खिलाफ़ अहिड़ो का बि सबूत न हूंदो जंहिंमें चाकर खान भरोसो कंदो ऐं उन जे ॻाल्हियुनि में ईंदो। जेकर हू चाकर खे बार सम्झाइण जी कोशिशि कंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे अॻिते हली हिन जी हिकु ॻाल्हि बि न मञींदो ऐं हिन जो हमेशह लाइ दुश्मन थी पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा हसीना बेगम जेको आहे नौकराणी खे ईअं त गुम कराए छॾियो जाबिर खान जे हथां जो। चाकर खान खे ख़बर ई न पवंदी त आखिरकार नौकराणी वई त काॾे वई। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे उहे रूंडे खां हक़ीक़त पुछण जी कोशिशि कंदो। बहरहाल रूंडो हाली फ़िलहाल जेको आहे हुनखे हक़ीक़त न ॿुधाईंदो, छो जो जाबिर खान जेको आहे उनखे इतलाह करे छॾींदो त तूं जेको आहे चाकर खान खे हक़ीक़त न ॿुधा। ऐं जेकर हू चाकर खे हाली फ़िलहाल का बि ॻाल्हियूं न ॿुधाईंदो, चाकर खान खे चई छॾींदो इन जे बारे में मूंखे का बि ॼाण न आहे। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।